एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के लाडाणे ते ताज़ियत जो इज़हार किया वियो आहे। दुख जी हिन घड़ी में सिंध हुकूमत सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के पोरन ऐं सहाफ़ी बिरादरी सां गॾु आहे। शर्जील इनाम मेमण जो वधीक चवण आहे त सिंध हुकूमत मरहूम सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के पोरन जी हर मुमकिन इमदाद कंदी। शर्जील मेमण चयो त अल्लाह ताला मरहूम की मग़फ़िरत ऐं पोरन के सबर अता फरमाए, आमीन। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के लाडाणे ते ताज़ियत जो इज़हार किया आहे। दुख जी हिन घड़ीअ में सिंध हुकूमत सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के पोरन ऐं सहाफ़ी बिरादरी सां गॾु आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत मरहूम सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के पोरन की हर मुमकिन मदद कंदी। शर्जील इनाम मेमण वधीक चयो त अल्लाह ताला मरहूम की मग़फ़िरत ऐं पोरन के सबर अता फरमाए, आमीन। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के लाडाणे ते ताज़ियत जो इज़हार किया वियो आहे। दुख जी हिन घड़ी में सिंध हुकूमत सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के पोयरन ऐं सहाफ़ी बिरादरी सां गॾु आहे। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां वासवी जे रिपोर्टर शाहिद मीर सहतो खां। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु सुबुह साण मीरपुर माथेले जो सीनियर सहाफ़ी नसरुल्लाह गडानी इलाज दौरान कराची जी निजी अस्पताल में वफ़ात करे वियो और संदसि जेको ताज़ियत सिंध के सीनियर सूबाई वज़ीर इंफॉर्मेशन डिपार्टमेंट शर्जील इनाम मेमण पारां कई वई आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां चयो वियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे जेको लाडाणे ते तमामु घणो दुख थियो आहे। हिन चयो त इन दुख जी घड़ीअ में असां हुकूमत सिंध संदसि वारसनि सां हर वक़्तु जेको आहे गॾु हूंदी ऐं संदसि जेको सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि सां पिणु जेको आहे असां कयूं। हिन जो चवणु आहे त सिंध हुकूमत सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे जेका पोयरनि खे हर मुमकिन जेका मदद कंदी ऐं संदसि जेका हुन सां पिणु इंसाफ़ करण जी जेको आहे कयो वेंदो। सिंध हुकूमत पारां जेको आहे सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी जेका वारसनि सां जेको आहे हिन वक़्तु तमामु घणो अफ़सोस जो इज़हार कयो पियो ऐं सीनियर सूबाई वज़ीर चयो त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी लाइ असां हर वक़्तु दुआ घुरंदा। ठीक है, मुझी मेहरबानी शाहिद अपडेट करण लाइ।